दोस्तों ही कहाणी चङे ई मज़े जी आहे। हीअ हिकु मज़ेदार कहाणी आहे। उमेद आहे हीअ कहाणी ॿुधण खां पोइ तव्हांखे ज़रूरु मज़ो ईंदो। दोस्तों जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं ते पहिरियों दफ़ा आया आहियो त असांजे यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान खे हाल कंदा त जीअं ईंदा तव्हांखे अहिड़नि मज़ेदार कहाणी जो नोटिफिकेशन मिली सघे। हाणे छॾी वञी ॻाल्हियुनि खे वठूं था कहाणी खे। त हिकिड़ो बादशाह हूंदो हो। बादशाहनि जो त बादशाह पाण धणी पाक मौला पाक पाण आहे जंहिं हिन ज़मीन खे पैदा कयो। पर ज़मीन जे हिकिड़े नंढड़े टुकड़े ते हिकिड़ो बादशाह हुकूमत कंदो हो। उन बादशाह जे मुल्क में उन जे बादशाही में अदल ऐं इंसाफ़ सां हुकूमत हलंदी हुई। बादशाह तमामु घणो इंसाफ़ परस्त हो जो उन जे बादशाही में अदल ऐं इंसाफ़ सां हुकूमत हलंदी हुई। इंसान त ठहियो उन बादशाह जे बादशाही में जानवरनि खे बि इंसाफ़ मिलंदो हो। अहिड़ो बादशाह तमामु घणो इंसाफ़ परस्त हो जो उन जे मुल्क में उन जे बादशाही में इंसान त ठहियो जानवर थिया उन्हनि खे बि इंसाफ़ मिलंदो हो। एतिरे क़दुरु शींहं ऐं ॿकरी गॾु पाणी पीअंदा हुआ। उन बादशाह जे बादशाही में शींहं ऐं ॿकरी गॾु पाणी पीअंदा हुआ। शींहं बि ॿकरियुनि ते ज़ुल्म न कंदा हुआ, ॿकरियुनि खे खाईंदा कोन हुआ त मतां बादशाह असांखे सज़ा ॾे। अहिड़ो बादशाह तमामु अदल ऐं इंसाफ़ वारो हो। मगर चवंदा आहिनि त नेकी ऐं बदी ॿई हिकु हंधि पैदा थिया आहिनि। नेकी ऐं बुराई ॿई हिकु हंधि अलाह साईं पैदा कया आहिनि त जीअं ॿिन्हिनि जे विच में फ़र्क़ु मालूम थिए। हा साईं न हाणे अलाह साईं नेकी ऐं बुराई ॿई हिकु हंधि पैदा कया आहिनि त जीअं असां इंसान उन्हनि ॿिन्हिनि जे विच में फ़र्क़ु मालूम करे उन्हनि खे जेको आहे त फ़र्क़ु मालूम करे उन्हनि खां अलॻि थियूं। तंहिं करे हिन बादशाह जे हुकूमत में बि चङा ऐं बुरा सभु रहंदा हुआ। उन बादशाह जे मुल्क में चङा माण्हू बि रहंदा हुआ, उन सां गॾोगॾु बुरा बि माण्हू रहंदा हुआ। हिकिड़े ॾींहुं बादशाह पंहिंजे वज़ीर खे चयो, बादशाह दरबार में वेठल हो। बादशाह हिकिड़े ॾींहुं दरबार में वेठे वेठे बादशाह खे अची ख़्यालु वरायो। बादशाह खे हिकु अजीब ख़्यालु वरायो। हिन पंहिंजे वज़ीर खे चयो, पंहिंजे वज़ीर खे चयईं, वज़ीर मुंहिंजे मुल्क में जेके बदमाश रहंदा आहिनि तन जा नाला ॾे त उन्हनि खे मुल्क में तड़ी कढां। बादशाह खे वेठे वेठे अची ख़्यालु वरायो। हाणे बादशाह हूंदा आहिनि। बादशाह खे अची हिकिड़ो ख़्यालु वरायो त पंहिंजे वज़ीर खे चयईं त मुंहिंजे मुल्क में बि जेके बदमाश फोरू धाड़ेल रहंदा आहिनि तन जा नाला ॾे तन खे आउं पंहिंजे मुल्क मां तड़ी कढां त जीअं ख़ल्क़ ख़ुदा जे तां लयो आज़ार बि टरी वञे। हिन पंहिंजे वज़ीर खे चयो त जेके बि मुंहिंजे मुल्क में बदमाश चोर लोफर आहिनि उन्हनि जा नाला ॾे त आउं उन्हनि खे तड़े कढां त जीअं मुंहिंजे बादशाही में शरीफ़ माण्हू आराम सां ज़िंदगी गुज़ारनि त हुननि जा नाला हाणे मूंखे ॾे। तॾहिं वज़ीर दिलि में ख़्यालु कयो त जेकॾहिं आउं बादशाह खे उन्हनि जा नाला हाणे ॾींदुसि त थी सघे थो मूंखां ग़लती थी वञे ऐं नाहक बि कई निपुड़जी वञनि। सो वज़ीर बादशाह खे हथ ॿधी अर्ज़ु कयो। बादशाह खे हथ ॿधी अर्ज़ु कयईं त जींदा क़िबला चङे जी चङाई ऐं मदे जी मदाई तव्हीं सभिनि सां नेकी कंदा रहो। पोइ जेकॾहिं तव्हांजी अहिड़ी नेकी हूंदे बि को वञी ॿधी कंदो त हुन खां पाण ई धणी पाक हिसाबु चुकाए वठंदो। हाणे वज़ीर बादशाह खे चए थो, तव्हां हर कंहिं सां चङाई कंदा वञो। जेकॾहिं तव्हांजे एतिरी चङाई जे हूंदे बि को वञी को बुराई कमु करे थो, को बिछड़ो कमु करे थो, चोरी लोफर या कंहिंखे वञी ठगे थो त उन खां अलाह साईं पाण हिसाबु चुकाए वठंदो। अव्हां सभ सां नेकी बर्ताव कंदा रहो। हाणे वज़ीर बादशाह खे चए थो तव्हांखे ख़ुदा अजर ॾींदो। वज़ीर पंहिंजे बादशाह खे चए थो त तव्हां हर कंहिं सां नेकी कंदा रहो, तव्हांखे ख़ुदा अजर ॾींदो। मगर बादशाह पंहिंजे होड तां न लही। बादशाह जी ज़िद करे बीह रहियो। वज़ीर खे चयईं, न वज़ीर, बदी जे जेसि ताईं पाड़ न पटे कढंदुसि तेसि ताईं मूंखे अन्न पाणी हराम आहे। बादशाह पंहिंजे वज़ीर खे चयो त जेसि तक ताणी आउं बुरनि माण्हुनि जी पाड़ पंहिंजे बादशाही मां कढी उन्हनि खे फिटो न कयां तेसि ताईं आउं का शइ मूं ते हराम आहे, अन्न पाणी मूं ते हराम आहे। वज़ीर दिलि में ख़्यालु कयो त जेसि ताईं हक़ ते तेसि तक ताणी नाहक में केई निपुड़जी वेंदा। वज़ीर दिलि में ख़्यालु कयो त जेकॾहिं आउं बादशाह खे चोरनि लोफरनि जा हाणे नाला ॾींदुसि त थी सघे थो काफ़ी अहिड़ा नाहक माण्हू बादशाह जे जेको आहे त सज़ा में निपुड़जी वेंदा। तंहिं करे का अहिड़ी अटकल कजे जो बादशाह कुझु वक़्त लाइ उन ज़िद तां लही वञे। तेसि ताईं आउं सचनि बदमाशनि जो तहक़ीक़ात करे वठां त जीअं को ग़रीब नाहक में
न अड़िजी वञे। सो बादशाह खे चयईं, वज़ीर बादशाह खे चयईं त जीअं क़िबला हिकिड़ी ॻाल्हि आहे जो तव्हांखे ॿुधाइण थो घुरां, इजाज़त ॾे त ॿुधायां। हाणे वज़ीर बादशाह खे चयो थो अव्हांखे आउं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो, जेकॾहिं जान जी अमान हुजे मूंखे इजाज़त ॾींदो त आउं ॻाल्हि ॿुधायां। बादशाह खेसि इजाज़त ॾिनी। बादशाह चयो वज़ीर जेकी बि ॻाल्हि आहे तव्हां करे ॿुधायो। पोइ हिन ॻाल्हि पंहिंजी शुरू कई। वज़ीर पंहिंजी हाणे ॻाल्हि हिन तरह शुरू कई। बादशाह खे चयईं त बादशाह सलामत हिकिड़े शहर में ॿ दोस्त रहंदा हुआ। हिकिड़े जो नालो चङो ऐं ॿिए जो नालो हो मधु। हिननि जी हिक ॿिए खां सवाइ सरंदी कान हुई। हर वक़्तु हिक ॿिए वटि ईंदा पिया वेंदा हुआ। मगर जीअं चवंदा आहिनि त हर को माण्हू पंहिंजी आदत खां मजबूर हूंदो आहे। वज़ीर चए थो त ॿ अहिड़ा दोस्त हिकिड़े इलाइक़े में रहंदा हुआ जेके ॿिन्हिनि जी दोस्ती हूंदी हुई, हिक ॿिए खां सरंदा कान हुआ। हिननि जी पाण में दोस्ती हूंदी हुई। ऐं वज़ीर चयो त बादशाह सलामत हर को माण्हू पंहिंजी आदत खां मजबूर हूंदो आहे। सो ही ॿई दोस्त बि कचूं ऐं विचूं जी ॻाल्हि वांगुरु पंहिंजी आदत खां मजबूर हुआ। चङो हमेशह चङाई कंदो हो। चङो दोस्त हमेशह चङाई कंदो हो। ऐं मदो सदाई मदाई बादशाह वज़ीर खां पुछियो उहो विचूं ऐं कचूं वारी ॻाल्हि वरी कीअं आहे। वज़ीर वराणो त बादशाह सलामत उहा ॻाल्हि हीअं आहे। बादशाह वज़ीर खां पुछा कयो त कचूं ऐं विचूं जी ॻाल्हि कीअं आहे, उनखे मूंखे चङी तरह करे ॿुधा। वज़ीर विराणियो बादशाह खे चयईं त बादशाह सलामत उहा ॻाल्हि हीअं आहे त हिकिड़े दफ़े कंहिं कचूं दरिया में हुन भर वञिणो हो। कचूं मतिलबु त कुमी, जेकॾहिं तव्हां कुमी चवंदो त सही आहे, लेकिन कचूं ऐं कुमी ॻाल्हि साॻी आहे। हाणे वठूं था कहाणी खे। त हाणे वज़ीर बादशाह खे चए थो बादशाह सलामत उहा ॻाल्हि हीअं आहे त हिकिड़े दफ़े हिकु कुमी दरिया जे हुन पर वञिणो हो। सो सही संभरी उथी हलियो त वाट ते हिकिड़ो विछूं गॾियुसि। जीअं चयुसि त ॾे ख़बर केॾां तयारी कई अथई। कुमी जवाबु ॾिनुसि। विछूं खे जवाबु ॾिनई त मूंखे दरिया जे हुन भर वञिणो आहे, हुते अॼु कुमियुनि जो भाईवारी जो सॾु अथुमि। कुमियुनि जो हिकिड़ो दावत आहे, ओॾां आउं थो वञां। तंहिं करे विचूं चयसि कुमी खे चयईं यार मूंखे बि दरिया जे पार को ज़रूरी कमु आहे। मूंखे दरिया जे हुन पार को ज़रूरी कमु आहे, पर पतण आहे कोन। हाणे महिरबानी करे मूंखे बि पाण सां गॾु हुन पार वठी हल त तुंहिंजो शुक्रगुज़ार रहंदुसि। तव्हांजो शुक्रगुज़ार रहंदुसि जेकॾहिं तव्हां मूंखे दरिया जो हुन पार छॾे ईंदो। का पतण कोन्हे जंहिं ते आउं चंबड़िजी वञा, हाणे भलाई मूं ते कजो। कुमी चयुसि विछूं खे चयईं त बेली हुन पार वठी हलण लाइ आउं तयारु आहियां, पर तूं आहीं बुछड़ो, तूं हिकिड़ो बुछड़ो जीत आहीं। तोते कहिड़ो इतबार वाट ते डंग हणी कढी त पोइ तोखे केरु झले। तॾहिं विछूं वराणेसि कुमी खे चयईं यार मूंसां महिरबानी करे आउं वरी तोखे ॾंगियां, ईअं कीअं थी सघे। आख़िरकार कुमी ऐं विछूं खे पंहिंजे पुठी ते चाढ़े दरिया मां तरणु लॻो। कुमी विछूं खे पंहिंजे पुठी ते चाढ़े तरणु लॻो। जॾहिं विच में पहुतो, दरिया जे विच में पहुतो, तॾहिं कननि ते टक टक जो आवाज़ु आयुसि। कुमी जे कननि में टक टक जो आवाज़ु आयुसि। हेॾां होॾां निहारणु लॻो। हिते विच दरिया में टक टक जो आवाज़ु कीअं आयो। ॼाण खणी कंध वाराए ॾिसे त मार लट विचूं पियो संदसि पुठी खे ॾंग हणे। विचूं खे चयईं, कुमी विचूं खे चयईं त अड़े विचूं हीउ छा पियो करीं। तॾहिं विचूं जवाबु ॾिनुसि यार आदत खां मजबूर आहियां। उते कुमी विचूं खे चयईं कंजर जा पुट अहिड़ो जो तूं बुछड़ो आहीं, अहिड़ी तुंहिंजी किनी आदत आहे त पोइ तो जहिड़े बुछड़े खे जीअरो रहण ई नुक़सानकार आहे। तो जहिड़े किने खे जीअरो रहण ई नुक़सानकार आहे। कंजर जा पुट मूं तोसां एॾी नेकी कई, तूं वरी मुंहिंजे पुठी खे पियो चक हणी। ईअं चई कुमी टुॿी हणी वञी तर वरितईं। कुमी टुॿी हणी वञी दरिया जो तरो वरितईं ऐं विचूं संदसि पुठी तां तिरकी दरिया में ॿुॾी मरी वियो। उहा ॻाल्हि पूरी करे वज़ीर चवणु लॻो। विचूं ऐं कुमी जी ॻाल्हि पूरी करे वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत उन ॻाल्हि वांगुरु ही ॿई दोस्त चङो ऐं मदो आदत खां मजबूर हुआ। वज़ीर पहिरीं ॻाल्हि ते अचे पियो। विच में जॾहिं विचूं ऐं कुमी जी ॻाल्हि आई त हिन बादशाह तफ़सील हिन खां पुछा कयो ऐं हिन बादशाह खे मथे जेको मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां, इन रीति हिन विचूं ऐं कुमी जी कहाणी ॿुधाई।
ऐं उन खां पोइ वज़ीर ॿीहर साॻी ॻाल्हि शुरू कई। बादशाह खे चवणु लॻो त बादशाह सलामत उन ॻाल्हि वांगुरु ई ॿई दोस्त चऊं ऐं मदो आदत खां मजबूर हुआ। चऊं मतिलबु त शरीफ़, मदो मतिलबु त ठग, चोर, लोफर, मतिलबु त बेकार माण्हू। सो हिननि जो नालो बि ईअं चऊं ऐं हिकिड़ो मदो हो। हिननि जो नालो त खणी न हो, लेकिन चऊं शरीफ़ खे चइबो आहे ऐं मदो ठग खे चइबो आहे। सो हिननि खे चऊं ऐं मदो चवंदा हुआ। सो बादशाह खे वज़ीर चवणु लॻो त मगर दोस्ती जे नाते में हिक ॿिए सां ॿधल हुआ। उहे ॿई दोस्त दोस्ती जे नाते सां हिक ॿिए खे ॿधल हुआ ऐं हिक ॿिए सां गॾु हूंदा हुआ, छाकाणि ॿई दोस्त हूंदा हुआ। ख़ैर ख़ुदा जे हुकुम सां हिकिड़े ॾींहुं चङे पंहिंजे दोस्त मदे खे चयो। चङे पंहिंजे दोस्त मदे खे चई, यार केतिरा ॾींहं थी विया आहिनि जो पाण केॾां ॿाहिरि निकिता कोन आहियूं। केतिरा ई ॾींहं थी विया आहिनि जो पाण किथे ॿाहिरि कोन निकिता आहियूं। हल त हली कंहिं विलायत जो चकर हणूं। मुल्क सवा जो वाह लही अचूं। तॾहिं मदे चयुसि, मदे पंहिंजे दोस्त चङे खे चई, अबा पाण वटि त पाई बि कोन्हे, पाण वटि टको ई कोन्हे, हड़ में का शइ आहे कोन्हे जो मुल्क जो वाह सवा लही अचूं। बाक़ी तो वटि को ॾोकणु हुजे त पोइ हलूं। जेकॾहिं तो वटि तुंहिंजे हड़ में को ॾोकणु हुजे त पोइ ई हली मुल्क जो वाह सवा लही अचूं, न त पोइ ॿुधी खे गाह ऐं ॿधी खे पाणी, अॼायो पाणी न वलोड़। चङे चयुसि त बिली का 4 ॾोकण हथ में अथमि, मुंहिंजे हड़ में का 4 ॾोकण हथ में आहिनि। महीने ॿिनि जो समर ॼण त पाण वटि आहे। हल त हली के 2-4 मुल्क घुमी फिरी अचूं। पोइ त अटो समर साण करे ई ॿई दोस्त ॻोठा निकिता हुआ। हिननि जेको हिननि जे वटि पैसा हुआ उहे खणी अटो समर हिननि पाण सां गॾु खणी हिकिड़ो पाणी जो मश्क खणी इहे ॿई दोस्त ॻोठा निकिता। इहे होरींदा हकलींदा वेला वक़्तु काटींदा हिकिड़े बादशाही छॾियूं। हलंदे हलंदे हिननि हिकिड़ी बादशाही छॾियो, ॿी बादशाही छॾियूं, अची 3 बादशाही में निकिता। उन शहर जे बादशाह खे ॿियो औलाद ई कोन हो, फ़क़ति हिकिड़ी न्याणी हुअसि। मगर कुदरत जे कुदरत जो हुन वीचारे न्याणी जो सांभ को आज़ार लॻल हो। उन बादशाह खे ॿियो औलाद ई कोन हो, सिर्फ़ु हिकिड़ी न्याणी जो औलाद हो। मगर न्याणी सां बि कुदरत अहिड़ी कुदरत कई जो वीचारे न्याणी बाज़ार में लॻल हो। केसि अहिड़ी बीमारी हुई जंहिंखां हू मरण वेहणी अचे थी त कई पीर फ़क़ीर, पढ़िया पंडित, मुला मोरना पुछायूं हूं ऐं कयूं दवाऊं धागा फेणा कराया हूं, पर बीमारी जीअं तीअं वध वांगुरु अॻी खां अॻी निकिरी थी वञे। शहज़ादी खे अची बीमारी अहिड़ो विकोड़ियो, शहज़ादी खे चंड राति छिरक थींदो हो। शहज़ादी खे अहिड़ी बीमारी अची वरायो जो चंड राति छिरक थींदो हो। उन खां पोइ पैरनि जा पैर पई लुचंदी हुई। जीअं को जिनात जो मरीज़ ईअं फतके, हिन सां बि अहिड़ी का कार थियल हो। चंड राति हिन खे अचानक छिरक थींदो हो, पोइ केतिरा ई पैर पई उन लुचंदी हुई, मतिलबु त सफ़ा लेथणो पाईंदो हो। संबूरनि माण्हुनि जो ख़्यालु हो त शहज़ादी खे जिन लॻल आहिनि। जिननि कढण वारा भोपा, मुला, धोतियाऊं साज़ ऐं सरोद विझरायूं, के ॾीवाई फ़क़ीर घुरायूं। केतिरे मुल्कनि जा फ़क़ीर आया, मगर हिन खे किथां बि को फ़ाइदो कोन थियो। बादशाह जे शहज़ादी सां किथे बि कंहिं मुला जे तरफ़ां या जेके हकीम तबीब आया सभिनि वस हलाया, मगर किथां बि को टके जो फ़ाइदो कोन थियो। लाचार थी बादशाह पड़ो घुमरायो त जेको माण्हू मुंहिंजी न्याणी जो इलाजु कंदो, केसि शिफ़ायात कंदो, तंहिंखे अधु राज ऐं अधु भाग ॾींदुसि, उहा न्याणी बि केसि परणाए ॾींदुसि। बादशाह पंहिंजे मुल्क में ऐलान करायो त जेकी बि मुंहिंजी न्याणी शहज़ादी जो इलाजु कंदो, आउं उनखे अधु बादशाही बि ॾींदुसि ऐं पंहिंजो धीउ बि उनखे परणाए ॾींदुसि। उहा ख़बरूं ॿुधी चङे चयो त ख़ुदा ताला इन शहज़ादी खे आज़ार मां छॾाए त ॾाढो सुठो। तॾहिं मदो मुर्की चवणु लॻो, भले भेली लोड़े, उन्हनि बि घणनि खे घायो हूंदो। ख़ैर जॾहिं सुबुह थियो त ॿई दोस्त संभिरी उथी हलिया। चऊं ऐं मदो ॿई दोस्त संभी उथरी हलिया। हिननि पंहिंजी सफ़र जारी रखी।
ओरींदा अकलींदा हलंदे हलंदे अची हिकिड़े रणपट में निकिता। ही ॿई दोस्त हिकिड़े रणपट में निकिता, उते हुननि खे उञ अची तपायो। उन रणपट में जॾहिं ही ॿई दोस्त पहुता त हिननि खे अची उञ तपायो, हेॾां होॾां निहारण लॻा। हेॾां होॾां ही लोणा हणण लॻा। मन को माण्हू छेणो गॾिजे त पाणी जो पतो पुछूं। ही चइनी कुंडनि निहारण लॻा त मन को माण्हू छेड़ो को ॾिसण में अचे त उन खां पाणी जो पुछा कयूं। नेठि हिकिड़े पासे खां हिननि खे के उठ ॾिसण में आया। हिकिड़े पासे खां हिननि खे के उठ वेंदे ॾिसण में आया। ही बि ओॾां हलण लॻा। हिननि खे पक थी त पाणी उन तरफ़ ई हूंदो। घणो वक़्तु हलण खां पोइ मस रड़ी अची उते पहुता ऐं साणा थी किरी पिया। उते जत खां पुछा कयूं त पाणी मियां किथे आहे, असांखे उञ अची तपायो आहे, महिरबानी करे असांखे पाणी पीआर। जीअं ते उन जत हिननि खे चयो, हू परियां वॾो बड़ जो वणु पियो ॾिसिजे, उन जे हेठां हिकिड़ो खूह आहे। उन बड़ जे वण जे हेठां हिकिड़ो खूह आहे, ओॾां वञी पाणी पियो, हिते पाणी कोन्हे। आख़िरी वरी बि रिणंदा अची उन वण हेठि खूह ते पहुता। उन खूह जे हेठि अची पहुता, पर खूह ते पाणी कढण लाइ को बि हिननि खे टीन टपण रखियल कोन ॾिसण में आयो। उते उञ जे उसाट खेनि सफ़ा साणो करे छॾियो। सफ़ा ई मरण जे क़रीब थिया। कंहिंखे का ताक़त ई न रही जो खूह अंदरि घिड़े। हिननि ॿिन्हिनि दोस्तनि में का ताक़त ई न रही जो ही खूह जे हेठि लही पाणी कढनि। पर खूह ते पाणी कढणु हिननि खे वॾो मुश्किल लॻियो। जो खूह अंदरि घिड़ी नेठि मथे चयो पंहिंजे दोस्त खे चयईं त मूं में त का ताक़त ई कोन्हे जो खणी हिकु विक बि हेठि रिढ़ियां या खूह में लहां, बाक़ी तूं खूह में लही वञ, तूं खूह अंदरि लही वञ। मां तुंहिंजे चेल में पटको ॿधां थो, आउं तुंहिंजे चेल में पटको थो ॿधां। हाणे मधो पंहिंजे दोस्त चङे खे चयईं त मां तुंहिंजे चेल में पटको थो ॿधां ऐं तूं पहिरीं हेठि लही पाणी पी ऐं पोइ पटके जो पलांद पुसाए मूं ॾांहुं मोकिल त आउं बि निड़ी साई कयां त कुझु सामत में अचे। तोखे छिकी ॿाहिरि कढंदुसि। जॾहिं आउं सामत ईंदुसि त पोइ तोखे छिकी ॿाहिरि कढंदुसि। पोइ चङे सभु कपिड़ा लाहे खणी मधे खे ॾिना ऐं चेल में पटको ॿधी अंदरि खूह में लही पियो। पाणी पी ड्रव करे पटके जो पलांद आलो करे मधे खे ॿाहिरि ॾिनई। जीअं उञ लाहण खां पोइ छाके जो पटके समेत खणंदी जेकी चङे जा कपिड़ा पैसा ॾोकण हुआ, सो हिन कंजर छा कयो उहो खणी ही रवानो थियो। हिन वीचारे घणा ई आऊं दाऊं कयूं, पर खूह में किरल जो केरु थो ॿुधे। सो वीचारो समूरो सही माट करे अलाह ते तवकल करे खूह जे हिकिड़े कप में सब्र सां वेही पंहिंजी क़िस्मत जा रंग ॾिसण लॻो। उहे चवंदा आहिनि त बीठे जा 100 दोस्त केरे जो केर बि कोन्हे। होॾां हू मधो कपिड़ा लटा खणी उथी हलियो ऐं सिधो उन बादशाह जे मुल्क में आयो। उन साॻे बादशाह जे मुल्क में आयो जंहिंमें शहज़ादी बीमार हुई। ॻाल्हियूं साईं जल्दी थियनि, ॾींहं पंहिंजे वक़्त ते गुज़रनि, ॾुखियाई जा पैर थोरा थींदा आहिनि। अलाह जी रहमत वॾी आहे। अलाह जॾहिं वरंदो आहे तॾहिं कई बहाना बणिजी वेंदा आहिनि। उहो बण जो वणु जंहिंजे हेठां चङो खूह में पियो हिकिड़े रणपट जे विच में हो। जिते हुते जा मांदा मुसाफ़िर अची मांझंदो कंदा हुआ। चङे खे तस्बियूं सोरींदे अची सिज लथो। हू वीचारो डप में खूह जे हिकिड़े कप में वेठो हो त ओचितो का आफ़त धड़ाम करे अची पाणी में किरी। हिकिड़ी वॾी आफ़त अची पाणी में धड़ाम करे अची पाणी में किरियो ऐं तरण लॻो। चङो ॼान खणी ॾिसे त मार लट हिकिड़ो कलांदारी वासिंग नांग आहे। हिकिड़ो वॾो अजदियार वासिंग नांग आहे जंहिंजे किरण सां 5 फुट पाणी मथे चढ़ी आयो। वीचारो चङो अची ॾिनो त हाणे इजो थो मरां। चङे जो साई सफ़ा सुकी वियो, वीचारो ॾके पियो त इजो थो मरां। सो तीअं पाण खे लिकाइण जी कोशिशि करणु लॻो। उते चङो पाण खे लिकाइण जी कोशिशि करणु लॻो। वीचारे जो साह ई सुकी वियो। उहे चवंदा आहिनि त पादरनि खां जिन बि भॼी वञनि, हाणे हिन खे का लिकण जी जाइ न पियो हथु अचे, हाणे भॼे किथां वीचारो। सो चङो अची वाह जो सोढ़ो थी वियो। हिन जो सफ़ा साह ई सुकी वियो ऐं वधीक सोढ़ो थी वञी भित खे पाण सां गॾाए छॾियईं। हेॾो सोढ़ो थी वञी पाण खे भित सां
गॾाए चॾियईं त जीअं आउं बचां हिन नांग खां मुंहिंजी सिर बचे। सो हीउ वीचारो सफ़ा उते पाण खे भित सां गॾाए चॾियईं। कुझु वक़्तु गुज़रण खां पोइ उन खूह जे मथां वण मां आवाज़ु आयो। उन खूह जे मथां जेको बड़ जो वण हो उन मां आवाज़ु आयो, कलांदारी आई या ॿियो? उते नांग जवाबु ॾिनुसि, हाओ, जेको वण मां आवाज़ु आयो दरअसल उहो जिन जिबरा हो। हिकिड़ो जिन हो जंहिंजो नालो जिबरा हो, उहो उन वण जे मथां वेठल हो। जिन जिबरा पुछियसि, ॾे ख़बर अॼोकी छा वियो, छा वापारियो, तोसां छा थी गुज़रियो? उते नांग जवाबु ॾिनुसि। नांग जिन जिबरा खे जवाबु ॾिनई, यार ॻाल्हि ई न पुछ। अॼु बि 100 जोगियुनि जो जोड़ो मूं ते अची छेणनि जूं ढगियूं मुंहिंजे आस्थाने जे पाड़े में ठाहियूं ऐं पोइ अची मुरलियूं वॼाइण लॻा। छेणनि जो उन्हनि ढिगियूं हिकिड़ो ठाहे मुंहिंजे आस्थाने जे पासे में ठाहियूं, पोइ अची मुरलियूं वॼाइण लॻा। बसि मुरलियुनि जे मांझि मुंहिंजो मन मांदो करे विधो। हिकिड़े फ़क़ीर जे फूकनि मूंखे अहिड़ो त मस्तान करे छॾियो जो मूंखे पंहिंजी जाइ तां उथिणो पियो। आवाज़ जे उस्ते मौज में मूंखे पंहिंजो जलाल यादि आयो। मूं में एॾी जलाली वधी आयो ऐं मूंखे पंहिंजी जलाली यादि आयो। आउं बेख़ूद थी वियुसि, मूंखे का ख़बर ई न पियो। उन हालत में वठी जो दर्द जूं दांहूं कढियमि त छेणा सभु ॿरण लॻा। आउं जॾहिं पंहिंजे जलाली में आयुसि ऐं जॾहिं आउं जेको आहे त पंहिंजी जलाली में वठी जो दांहूं कढियुमि त छेणा सभु ॿरण लॻा ऐं जोगी पंहिंजूं मुरलियूं वॼाईंदा तवकनि खां छॾाईंदा विया, तव्हांजो वञी अहिड़े हंध ते पहुता जितां मुरलियुनि जो आवाज़ु झेणो थी पियो ऐं मुंहिंजो मन बि आस्ते आस्ते वञी साइंतीको थींदो वियो। तव्हांजो जोगियुनि जो जोड़ फुटी वियो ऐं हू मूंखे झलण में नाकाम थी रहिया हुआ। उन खां पोइ मां केतिरो वक़्तु राग जे रस में मस्तु थी रहियुसि। उन राग जे जेको आहे त रम्ज़ में मां एतिरो मस्तु थी वियुसि जो कुझु घणनि जी त मूंखे का ख़बर ई न पियो। ए जिन जिबरा चवनि था त राग जी हुकूमत दुनिया जी हर बशर, पखी, पखण ऐं जीत जानवर ते हले थी। मां बि राग जे हर सुर ते मस्तु थी असुल मौज में अची वेंदो आहियां। आउं बि जेको आहे त राग जे जेको आहे त मौज में जलाली में अची वेंदो आहियां। उहा ख़बर करण बाद नांग जिन खां पुछा कयो। नांग कलांदारी पंहिंजी ॻाल्हि जिन जिबरा खे ॿुधायो। उन खां पोइ नांग कलांदारी जिन खां पुछा कयो। जिन खां पुछियईं, ॾे ख़बर तोसां छा थी गुज़रियो? तॾहिं जिन जिबरा जवाबु ॾिनुसि। कलांदारी खे जवाबु ॾिनई, यार कलांदारी, अॼु चंड जो ॾींहुं, अॼु चंड जो राति हो। सो मां बि वियुसि बादशाह जे वॾी कुंवारी धीउ वटि ऐं वञी कयोमांसि बदन में वासूं। बसि मुंहिंजो वासूं करणु ऐं ॿाहुण में थरथुल मचणु। जॾहिं आउं शहज़ादी ते वासूं कयुमि त सॼे बादशाह जे महलात में थरथुलो मची वियो। सॼे बादशाह जे महलात में थरथुलो मची वियो। का पतीलो खयों अचे त का तावीज़ पई ॿधेसि, का पतीलो पियो खणी अचे त का शहज़ादी खे तावीज़ पई ॿधे, का छुॾो पई आणे त का फीणो पई करे, कीअं तुर छटकारियो त कीअं लूबान ॿारियो। मतिलबु त सभु का जतन करणु लॻी। बादशाह जे महलात में जेके हकीम तबीब, जेके मौलवी हुआ, उहे सभई शहज़ादी ते फीणो करणु लॻा, सभनि जतन करणु लॻी। पर मूंखे त अॼोके ॾींहुं ज़रूरु रहणो हो। मूंखे शहज़ादी वटि अॼोकी ॾींहुं ज़रूरु रहणो हो। भली खणी बादशाह पाण अची बीहे। नेठि सुत सुराईंदे घुरायूं, जन बि अॼु त दंग करे छॾियो। सुरंदनि जूं किटियूं मोड़ींदा, तंदूं ताड़ींदा विया, सुरदनि खे सुर में मिलाईंदा ऐं तंदनि जे ठाठ ठाहींदा। पोइ त तंदनि जे ठाठ पूरो ठाहे गज़ खे सुकींदो हणी तेज़ करे वठी जो तारनि खे गुज़ जो छेड़ो ॾिनो त मुंहिंजे बदन मां छुटाट निकिरी आया। मुंहिंजे बदन मां सफ़ा धुआं निकिरी विया। असुर जे महिल हुई सो गज़ जी छेड़नि मूंखे अहिड़ो त चीरे विधो जो आउं बेख़ूद थी मौज में अची झूलणु लॻुसि ऐं झूलंदे झूलंदे मूंखे बि पंहिंजी असुली जलाली यादि अची वियो। मां बि लय थी वियुसि। सुरंदनि पाण संभालियो ऐं मूंखे
हाका ॾाका कयूं ऐं नेठि मिंथूं कयूं। नेठि मूंखे मिंथूं कयूं त छॾे वञ पराई न्याणी खे, पोइ प्यालो खणी मंथ मच वरी न अचिजांइ। उहे अची ही मिंथूं करण लॻा, वरी न अचिजांइ। शाह जी ॾोड़ी अथई, शाह जी तोखे वास्तो अथई। पोइ वरी हिकिड़ो फ़क़ीर मथो ॻाढ़ो करे वार छेड़ो मथो धोअण लॻो। हिकिड़ो फ़क़ीर आयो, उहो पंहिंजो मथो ॻाढ़ो करे अची मिंथूं करण लॻो। उहो फ़क़ीर धमाल कंदो कंदो अची हकलूं करण लॻो। उहो अची फ़क़ीर हकलूं करण लॻो। हकलनि ते हकलूं कंदो, टपा ॾींदो, ठेंग टपा ॾींदो मोंॾे हलियो। अची शहज़ादी खे धक हईं, पर अॻियां आउं बि हुयुसि। नेठि उहा गोड़ गुमसान किरी फ़क़ीर बि हलिया विया। हींअर जॾहिं शाम थी आहे त मां पंहिंजो वासूं करे वापसि पियो अचां। उहा अथई समूरो अहवालु असांजी समूरे ॾींहं जो। जिन जिबरा पंहिंजी सॼी ॻाल्हि जेको आहे त कलांदारी नांग खे करे ॿुधाईं। कलांदारी खे चयईं, अॼु आउं शहज़ादी वटि वियुसि ऐं शहज़ादी खे आउं सफ़ा अहिड़ो त बेहाल करे आयुसि जो फ़क़ीरनि मुलनि वॾा वस कया, कंहिं बि शहज़ादी खे चाक न कयो। ऐं शहज़ादी ते अहिड़ो जेको आहे त कमु करे आयुसि। शहज़ादी सॼो ॾींहुं खुमार लॻी पई हुई। नेठि आउं छॾे हिते तो वटि आयो आहियां। हिन पंहिंजी समूरी ॻाल्हि नांग कलांदारी खे करे ॿुधायो। कुझु वक़्तु माट मिठोड़ो थी वियो, पर थोरे देरि खां पोइ वरी नांग ॻाल्हाइणु शुरू कयो। कुझु देरि नांग सफ़ा ख़ामोश थी वियो ऐं पोइ वरी ॻाल्हाइणु लॻो। जिन जिबरा खां पुछियईं, हे जिन, भला कहिड़ो इलाजु आहे जो तूं शहज़ादी जे बदन मां वासूं कढी वञी। हू चङी भली थी पवे। हाणे नांग जेको आहे त कलांदारी जिन जिबरा खां पुछा करे थो त उहो कहिड़ो इलाजु आहे जंहिंजी ज़रिए तूं शहज़ादी जे बदन मां निकिरी वेंदे। हू चङी भली थी पवे। जिन पुछियसि, जंहिं वण में आउं रहां थो उन जे पन पटे 7 खूहनि जे पाणी सां धोए 7 कुंवारियूं छोकिरियूं उहा पाणी शहज़ादी खे पियारनि त मां हमेशह लाइ उन जाइ तां वासूं कढी वेंदुसि। उते वरी जिन नांग खां पुछा कयो। हाणे जेको आहे त करे ॿुधाए थो। हाणे जिन चयो त जंहिं वण जे हेठां आउं वेठो आहियां, मतिलबु त बण जो वण, उन मां 7 पन पटे 7 खूहनि मां धोई ऐं 7 माना कुंवारियूं छोकिरियूं उहा पाणी शहज़ादी खे पियारींदा त मां हमेशह लाइ उन जाइ तां निकिरी वेंदुसि। मतिलबु त शहज़ादी जे बदन मां आउं निकिरी वेंदुसि। उते वरी जिन नांग खां पुछा कयो। उते जिन जिबरा नांग कलांदारी खां पुछा कयईं, यार कलांदारी, भला ॾे ख़बर, तूं 7 बादशाहनि जे उन ख़ज़ाने तां कीअं पासे थींदे। उन बादशाह जे 7 ख़ज़ाने जे मथां जॾहिं तूं वेठल आहीं, उन जे ख़ज़ाने जे मथां तूं कीअं पासे थींदे। जुआ मिल्कत कंहिंखे हथ अचे। तॾहिं नांग जवाबु ॾिनुसि। नांग कलांदारी जिन जिबरा खे जवाबु ॾिनई, अदा उहो त तमामु सवलो कमु आहे। उहो कमु तमामु सवलो आहे। सुहाई सूमर जे ॾींहुं झंगल मां हिकिड़ो हरण झले उन खे 7 खूहनि जे पाणी सां वींजारे, पोइ जिथे मां रहंदो आहियां, जिथे आउं रहंदो आहियां 7 बादशाहनि जे ख़ज़ाने जे मथां, उते सिधो अची उन दड़े ते हरण खे कुहनि उन जो रत उते हारनि त मां हमेशह लाइ उहो आस्थानो छॾी वेंदुसि। कलांदारी जिन जिबरा खे चयईं, झंगल मां हिकिड़ो हरण झले उन खे 7 जेको आहे त खूहनि जो पाणी पीआरे, सूमर जे ॾींहुं जॾहिं आउं उते रहंदो आहियां जिथे बादशाहनि जा ख़ज़ाना आहिनि, उते ही जॾहिं हरणी खे कोई उते रत हारींदा त आउं हमेशह लाइ उहो आस्थानो छॾी वेंदुसि। माना कलांदारी जेको आहे त नांग इहा ॻाल्हि जिन सां कई। अहिड़ी तरह ॻाल्हियूं कंदे कंदे नेठि खेनि घणो वक़्तु गुज़री वियो। जिन जिबरा ऐं कलांदारी ॻाल्हियूं कंदे कंदे इन्हनि जो घणो वक़्तु गुज़री वियो। तॾहिं हू माट करे सुम्ही रहिया। वीचारो चङो जो खूह जे भित में लिकी वेठो, सो धणी खे सताइण लॻो। धणी खे अची सताइण लॻो। हिन वीचारे जो त साह ई सुकी वियो। हाणे अची रब खे ॿाझाइण लॻो, ए रब मुंहिंजा, मूंखे हिन आफ़तनि मां बचा, मूंखे हिन आफ़तनि मां बचा। संदसि आ ज़ारी अलाह ॿुधी। चङे जी जेको आहे त दुआऊं अलाह ॿुधी जो सुबुह ताईं हू खूह में सलामत रहियो। सुबुह ताणी हू खूह में सलामत रहियो। सिज उभरण खां अॻु नांग ऐं जिन हिकु दफ़ो वरी पाण में ॻाल्हायूं ऐं पोइ ॿई उतां हलिया विया। उन खूह मां ही ॿई हलिया विया।
कलांदारी ऐं जिन जिबरा जे वञण खां पोइ ख़ुदा जे कुदरत सां नांग ऐं जिन जे वञण खां पोइ हिकिड़ी जंज अची उन वण हेठि लथी जंहिं खूह में चङो फाथल हो। उते हिकु जंज पाणी जे इरादे सां अची उन खूह जे भरिसां वण हेठां लथी। माण्हू दिला खणी खूह तां पाणी भरण लॻा। जॾहिं पहिरियों दिलो खूह में लथो जॾहिं खूह में लथो तॾहिं चङो उनखे चंबिड़िजी वियो ऐं पाणी भरंदड़ खे आज़ी न्याज़ी करण लॻो, चवणु लॻो ख़ुदा जे वास्ते मूंखे हितां ॿाहिरि कढो, आउं हिते फाथो आहियां, महिरबानी करे मूंखे हितां कढो। पाणी भरींदड़ पहिरीं त डिरिजी विया, पहिरां त परेशान थी विया जो हिन खूह में अलाए कहिड़ी आफ़त आहे। ही सफ़ा डिरिजी विया, सभई जांजी डिरिजी विया। हिननि खे यकीन ई न पियो अचे त को इंसानु इन में हूंदो। हिननि खे पक थी त का जिन आफ़त आहे, पर पोइ हिननि खे उन चङे खे हिकिड़े अमरा छिकी ॿाहिरि कढियो ऐं खेसि पंहिंजी अजर गोड़ ॿधण लाइ ॾिनी। चङे खे उन कढी पंहिंजी अजर गोड़ ॿधण लाइ ॾिनी, छाकाणि बदे कंजर छा कयो, जॾहिं खूह में लथो चङो तॾहिं उन जा कपिड़ा खणी वियो। उहो कंजर इन जा कपिड़ा खणी वियो त ही खूह में उघाड़ो ई पियल हो। पोइ हिकिड़े पंहिंजो अजरक गोड़ ॿधण लाइ ॾिनी ऐं चङे पोइ समूरनि जांजनि खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। जन मान खेसि कंहिं पराण ॾिनो त कंहिं पटको, कंहिं सुतण त कंहिं जुती ॾिनसि, किन वरी कुझु नक़दी रक़म ॾिनो, मतिलबु त पैसा ॾोकण हिन खे ॾिनो, मतिलबु त जेके कुझु मदो खणी वियो हुअसि उन खां ॿीणी रक़म ऐं कपिड़ा हिन खे जांजनि खां मिलिया। आख़िर चङो बि उन्हनि खां मोकिलाए उन वण जा पन पटे अॻिते हलणु लॻो। उन ॿण जा वण पटे अॻिते वधणु लॻो, छाकाणि हिन खे सॼी ॻाल्हि सम्झ में अची वियो त जीअं बादशाह जी शहज़ादी बीमार आहे उनजो इलाजु इन पननि मां थींदो। हिन सॼी ॻाल्हि जिन खां पुछा कयो। हलंदे हलंदे अची उन बादशाही में पहुतो जिते शहज़ादी बीमार हुई। बादशाह जो रोज़ पियो ढंढोरो फिरंदो हो। बादशाह जो वज़ीर जेको आहे त सॼो ॾींहुं ढंढोरो फिरंदो हो त जेको बि हकीम या तबीब मुंहिंजे न्याणी खे हिन बीमारी खां निजात ॾियारींदो तंहिंखे अधु राज अधु बाग ऐं शहज़ादी जो संग ॾींदुसि। उन बादशाह जे वज़ीर जेके नौकर चाकर हुआ हिकु ढंढोरो खणी दोल खणी सॼे बादशाही में पड़ो ॾियारींदा हुआ त जेको बि शहज़ादी जो इलाजु कराईंदो उनखे अधु राज ऐं बाग बि ॾींदुसि। उन सां गॾोगॾु बादशाह पंहिंजे वॾोर धीउ बि उनखे परणाए ॾींदो जेको शहज़ादी जो इलाजु कंदो। सो चङो बि उहो ढंढोरो ॿुधी सिधो वॾे वज़ीर वटि आयो। सलाम करण खां पोइ चयईं त आउं शहज़ादी जो इलाजु कंदुसि, जे इजाज़त हुजे त इलाजु करियां। वज़ीर यकदमि उहा ॻाल्हि वञी बादशाह सां कई। बादशाह सां कई जंहिं चङे खे घुराए इलाजु करण जी इजाज़त ॾिनी। चङे नौकरनि खे हुकुम कयो त 7 कौरा दिला 7 नवां रसा खणी 7 खूहनि जे उचत पाणी भरे अचो। जल्दी में वञी 7 खूहनि मां पाणी भरे अचो। जॾहिं संदसि उहो हुकुम बजा आंदो वियो तॾहिं जिन वारी ॿड़ जा पन डंडे कूंडे में विझी घोटियऊं। पोइ उन में 7 खूहनि जो आंदल पाणी विझी पाणी काढ़े उन मां सिर्फ़ु वञी हिकिड़ो गिलास बचियो। पन जे रस जो तयारु करे उन में खीर ऐं माखी वग़ैरह मिलाए पोइ हुकुम कयईं त 7 कुंवारियूं छोकिरियूं हाज़िर कयूं वञनि। यकदमि 7 कुंवारियूं छोकिरियूं हुकुम मूजिबि अची हाज़िर थिया। उहो 7 खूहनि जो सवादो पाणी खणी शहज़ादी वटि आयूं। शहज़ादी बि बिस्मिल्लाह करे पाणी पीतो। बसि हुन जे पाणी पीअण ऐं तंदुरुस्त थियण केॾां विया जिन त केॾां विया भूत। छोकिरी अॻे खां चङी भली थी, शहज़ादी अॻे खां चङी भली थी ऐं नई निमिरी थी पई। ॿिए ॾींहुं चङे वज़ीर खे बादशाह वारो कौल यादि ॾियारियो। जॾहिं वज़ीर बादशाह सां उहा हक़ीक़त कई तॾहिं हिन चयो भली चंड जी 14हीं राति गुज़रे त ख़बर पए त बराबरि बीमारी छॾी वई आहे या न, उन बाद असीं पंहिंजो कौल पूरो कंदासीं। बादशाह चयो चंड जो 14हीं वारो राति गुज़रे उन खां पोइ ख़बर पए त शहज़ादी वाक़ई चाक चङी भली थी आहे, उन बाद असीं पंहिंजो कौल पूरो कंदासीं। ॻाल्हियूं जल्दियूं थियनि
ॾींहुं पंहिंजे वक़्त ते गुज़रण आख़िर 1 महीनो गुज़री वियो। आख़िर चंड जो ॾींहुं गुज़री वियो, पर शहज़ादी खे कुझु बि न थियो। ॿियो चंड, टियों चंड, नेठि चोथों चंड बि गुज़री वियो, पर शहज़ादी ख़ुदा जे फज़ल सां बहितर वधीक निमरी तंदुरुस्त थींदी रही। तॾहिं चङे वरी वज़ीर खे बादशाह जी कौल यादगिरी ॾियारी। वज़ीर सिधो अची बादशाह वटि हक़ीक़त बयानु कई। बादशाह ॻाल्हि ॿुधी पंहिंजे मालात में आयो। राणी सां अची हाल कयईं, पंहिंजे राणी खे सॼी ॻाल्हि करे ॿुधाईं। जंहिं बानी जे मार्फत शहज़ादी सां वञी ॻाल्हि करे ॿुधाईं, जंहिं ते शहज़ादी बि राज़ी थी पियो। पोइ बादशाह वज़ीर खे हुकुम ॾिनो त शहज़ादी जे शादी जो बंदोबस्तु कयो वञे। शहज़ादी जे शादी जो बंदोबस्तु कयो वञे। यकदमि ख़ज़ाननि जा दर खुली विया। यकदमि बादशाह जे ख़ज़ाननि जा दर खुली विया। आम ख़ासि माण्हुनि खे बादशाह जी लंगर मानी मिलणु लॻो। मूं जहिड़ा बुखिया उन्हनि बि बादशाह जे लंगर मां मानी मिलणु लॻी। अहिड़ी तरह 7 ॾींहंनि जी ख़ैर ख़ैरात खां पोइ शादी जी रस्म अदा थी। जंहिं खां पोइ बादशाह पंहिंजे मालात जे पासे में हिकिड़ो जुदा मालात ठाराए पंहिंजे धीउ ऐं नाटे जी हवाले कयो। नाटे चङे जे हवाले कयो, जिते हू ॿई ज़ाल मुड़ुस ॾाढा मज़े जा ॾींहं गुज़ारण लॻा। ख़ुदा जी कुदरत सां थोरे घणे ॾींहं मदो बि रुलंदे पिनंदे वरी अची उते पहुतो। चङे जी मालात वटि निकितो। जॾहिं चङे खेसि ॾिठो तॾहिं भाकुर पाए ॾाढे हुब मां अची मिलियुसि ऐं ख़ुशि ख़ैर आफ़ियत पुछण खां पोइ चयईं, वाह मियाँ वाह, मूंखे त सफ़ा विसारे चॾीं। उन ॾींहं खां वरी का सार संभाल बि कान लधईं त खूह में लथल हमरा जो कहिड़ो असरु थियो, जीरो आहे या मरी वियो। मदो ॾाढो शर्मसार थियो, लजी थी वियो, लेकिन कंजर हरामी एॾो हूंदो अची सनी करणु लॻो ऐं पंहिंजो ॾोह क़बूल कयईं। नेठि चङे बि पंहिंजी चङाई जी आदत मूजिबि संदसि ॾाढी आदर भाउ कयईं ऐं सॼो सारो महीनो पाण वटि रहाईं। पोइ 7 वॻा कपिड़नि जो वठी ॾिनई ऐं वञण वक़्तु ख़ज़ाने जी ख़र्ज़ीन बि भरे ॾिनई। मदो जॾहिं चङे खां मोकिलाए माल मता खणी शहर में पहुतो। मदो जॾहिं पंहिंजे दोस्त चङे खां मोकिलाए चङे जी तरफ़ां जेके हिन खे माल मता मिलियो उहो खणी शहर में पहुतो। तॾहिं माण्हुनि खे चवणु लॻो, तव्हांखे ख़बर आहे त चङो आहे केरु? तव्हांखे इहा ख़बर आहे न त चङो आहे केरु? तॾहिं माण्हुनि चयुसि, हू बादशाह जो नाठी आहे ऐं पाण बि बादशाह आहे। उते मदे सभिनि खे चयो, मियाँ बादशाह वरी हीउ किथां आयो? हीउ त असांजे ॻोठ जो हिकिड़ो धोबी आहे जो हिते अची तबीब जो पुटु बणियो आहे। पाण खे बादशाह थो सॾाए। मूंखे हीउ सभु ट्रपण उन करे ॾिना अथसि। मूंखे चङे इन जे करे हीउ ट्रपण ॾिना अथसि जो आउं संदसि ॻाल्हि ढक कयां ऐं बादशाह खे सॼी ॻाल्हि न ॿुधायां। बाक़ी अथई हीउ जेको आहे त धोबी जो पुटु। उन ते माण्हुनि में अची चुरपुर थी। बादशाह जी नाठी हिकु धोबी आहे। आख़िर उहा ॻाल्हि वञी बादशाह जे कननि ताणी पहुती। जंहिं पंहिंजे वज़ीर सां सलाह करे चङे को घुरायो। खेसि हक़ीक़त दरियाफ़त कई। बादशाह पंहिंजे नाटे चङे खां हक़ीक़त पुछा करणु लॻो। चङे उथी ॿी अर्ज़ु कयो। बादशाह खे चयईं, जीअंदा क़िबला, आउं 7 पीढ़ियुनि खां बादशाह आहियां। जे अव्हांखे इतबार नथो अचे त आउं साबिती ॾियण लाइ तयारु आहियां। तॾहिं बादशाह चयुसि, जे तूं सचो आहीं त पोइ भले साबिती ॾे। उते चङे चयो, साईं हिकिड़ो अर्ज़ु आहे त जे झंग मां जीअरो हरणु झले ॾियो त मां तव्हांखे साबिती ॾियां। बादशाही हुकुम थियो। सो 2-3 ॾींहंनि में कई हरण पकड़िया आंदा विया। नेठि हिकिड़ो हरणु संदसि पसंदि आयो। उन खे 7 खूहनि जो पाणी सां वेझारे पोइ उन खे वठी अची नांग वारे ॾसियल दड़े ते बिस्मिल्लाह करे कुटियाईं। हरण खे कुहण बाद उन जो रस सॼे दड़े खे छिटकारियूं, जंहिंमें ख़ज़ानो पूरियल हो। रत छिटकारण सां दड़े वारी ज़मीन फाटी पई। हिकिड़ो वॾो आफ़त फूकूं ॾींदो ॿाहिरि निकिरी आयो। उन मां निकिरी हिकिड़े पासे हली वियो। उन दड़े मां उहा नांग कलांदारे निकिरी हलियो वियो। उन खां पोइ चङे हुकुम कयो त हाणे हिते खोटराई कई वञे। ॾींहुं राति जी खोटराई बाद उते 7 बादशाहनि जो ख़ज़ानो हथायो।
जेको खणाए अची बादशाही महलात में ढेर कयईं। जॾहिं शहज़ादी बादशाही ॿियनि माण्हुनि एतिरो सारो ख़ज़ानो ॾिठो तॾहिं संदसि शक लथो। उन्हनि खे पक थी हीअ त वाक़ई 7 पीढ़ियुनि खां बादशाह आहे। सभिनि खे यकीन थियो त बराबरि हीअ असुली बादशाह आहे। पोइ त बादशाह शहज़ादी खे बि चङे खां माफ़ी वरिती संदसि खीर खंड थी रहण लॻा। थोरनि घणनि ॾींहंनि खां पोइ मदो बि वरी अची उन शहर में निकितो जिते चङो रहंदो हो। दिलि में उहो ख़्यालु करे आयो त ॾिसां चङे सां बादशाह कहिड़ी जुट कई। सो सिधो रुख कयईं चङे जे महलात ॾांहुं अची ॾिसे त मार लट हीअ कंजर त अॻूणे खां अॻिरो पियो हले। सो नका कई हुम नका कई तुम, सिधो अची चङे जे पेरनि ते किरियो आज़ी न्याज़ी करणु लॻो। कंजर पहिरें जोड़ जो त हरामी हो। सो अची चङे जे पेरनि ते किरियो अची आज़ी न्याज़ी करणु लॻो। चवणु लॻुसि दोस्त मूं तोसां सभु बुरायूं कयूं पर तूं मूंसां हमेशह चङाई कयूं, मगर हाणे मूंखे माफ़ कर। तूं सदाईं मूंसां चङायूं कयूं ऐं तोसां हमेशह बुराई कयूं आहिनि, मगर हाणे मूंखे माफ़ कर। ख़ुदा जे वास्ते एतिरो ॿुधा त तोखे ही फैज़ किथां रसियो। तॾहिं चङे चयुसि यार जे सच पुछी त मूंखे उहो समूरो फैज़ उन खूह मां मिलियो जिते तूं मूंखे छॾे हलियो वियो आहीं, जंहिंमें तूं मूंखे छॾे हलियो वियो आहीं। वधीक तुंहिंजी मर्ज़ी। नेठि मदे बि छा कयो जो समर साण करे सिधो वियो उन खूह ते, कपिड़ा गिंदियूं लाहे उन में अंदरि घिड़ी पियो। चवंदा आहिनि त गोह खे खणी खुटी त ॻोल्हे शिकारनि जो घर, गिदड़ खे मौत खणंदो आहे त शहर जो रुख कंदो आहे। सो हिन बि उन खूह में अची कपिड़ा लाहे उन जे अंदरि घिड़ी पियो। जॾहिं सिजु लथो जिन ई नांग पंहिंजे आस्थाननि ते पहुता तॾहिं हमेशह वांगुरु हिक ॿिए खे अहवालु ॾियणु लॻा। पहिरियां त नांग खूह मां रड़ करे जिन खां पुछा कयो ॾे ख़बर भला तुंहिंजो साह छा में आहे। तॾहिं जिन चयुसि यार अॻे दफ़े बि पंहिंजो पाण में वेठी अहिड़ा ॻाल्हियूं कयोसीं त शायदि को आदमज़ाद हिते लिकी वेठो हो जंहिं असांजी गुफ़्तगू ॿुधी। पोइ जेको अशर मूंसां थियो ऐं तोसां थियो तंहिंजी तोखे पाण ख़बर आहे। तंहिं करे अॼु पहिरीं ओसे पासे में जांच कर मतां को आदमज़ाद वेठल हुजे। पर अनियार त को माण्हू त वेठल कोन्हे जेको असांजी ॻाल्हियूं पियो ॿुधे। तॾहिं नांग चयुसि पहिरीं तूं मथे वण में ॻोल्ह त पोइ आउं खूह में थो ॾिसां। जिन सॼी वण में ॻोल्हियो पर को बि माण्हू हिन खे ॾिसण में कोन आयो। तॾहिं नांग खे चयईं हिते कुझु बि कोन्हे, तूं हिते खूह में जांच कर। नांग जान खणी कंध वराए ॾिसे त बराबरि हिकिड़ो आदमज़ाद लिकी वेठो आहे। पोइ बसि हिक ई वार सां केस पुर्ज़ा करे खाई खपाए छॾियूं। कंजर मदे सां सफ़ा कुते जहिड़ी अचर थी। हिन खे नांग अहिड़ो वार हणी अहिड़ो चक हणी जो हिन जा पुर्ज़ा करे सिरे जहिड़ा दाणा करे खाई खपाए छॾियूं। वज़ीर उहा ॻाल्हि पूरे करे बादशाह खे अर्ज़ु कयो। हाणे इहा सॼी ॻाल्हि वज़ीर बादशाह खे करे ॿुधाई। बादशाह खे अर्ज़ु कयईं त जींदा क़िबला चङे जी चङाई ऐं मदे जी मदाई तव्हीं नेकी कंदा हलो। पोइ सभु कंहिंजी नियत ॼाणे पाण ई पिया अॻिते हिसाब किताब ॾींदा। उहा ॻाल्हि ॿुधी बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। वज़ीर जेका चङे मदे जी ॻाल्हि करे बादशाह खे ॿुधाई उन खां पोइ बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। वज़ीर खे चयईं त बराबरि बदे खे बोह कढी छॾणु असांजे वस में कोन्हे, पर उन सां मुक़ाबिलो करणु असांजे वस में आहे। तंहिं करे बदमाशनि जा नाला मूंखे ॾे त पोइ उन ॻाल्हि खे ॾिठो वेंदो। दोस्तो हिते हिन कहाणी जी पुॼाणी थी। हिन कहाणी में असांखे हिकिड़ी सम्झाणी मिले थो त हमेशह माण्हू जेके बुरा माण्हू आहिनि उन सां बि चङाई कंदो हले। जेकॾहिं बुरनि माण्हुनि सां माण्हू बुराई कंदो त पोइ असां जी बुरनि में को फ़र्क़ु ई मालूम न थींदो। इन जे करे हर कंहिं सां माण्हू चङो थी हले। हिन कहाणी में असांखे हिकिड़ी सुठी सबक़ु मिले थो। हिते हिन कहाणी जी पुॼाणी थी। दोस्तो उमेदु कयां थो त हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजी यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं ते नवां आया आहियो त असांजे यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान खे ऑल कंदा त जीअं आईंदा तव्हांखे अहिड़नि मज़ेदार कहाणियुनि जो नोटिफिकेशन मिली सघे। दोस्तो मिलंदासीं नई कहाणी में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।